नासिन आदलपुर थाने जी हद में बदमनी जी बाहि भड़कियूं थी आहे। नामालूम चोर ॻोठ चंगलाणी में पोरहत अब्दुल वहीद सूमरो जे घर जे दरवाजे जा ताला तोड़े भलोड़ मेह चोरी करे विया। ॾिसूं था ही रिपोर्ट। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदो हलां त आदलपुर जे हद में चोरनि जो आज़ार वधी वियो आहे। असां हिन वक़्तु ॻोठ चंगलाणी में मौजूदु आहियूं। हिते हिकिड़ो पोरहत आहे नौजवान, जंहिंजे घर में हिकिड़ी मेंह भलोड़ हुई, जेकी राति चोर काए करे फरार थी विया आहिनि। अचो त हितां जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे चोरनि एॾो आज़ार करे छॾियो आहे, एॾो आज़ार करे असां मज़ूरी कयूं या राति जो असां उजागा कयूं। असां तमामु परेशान आहियूं। पुलिस जो हिन वक़्त ताईं को बि ताव न थियो आहे। असां सां भॼण आया आहिनि, सिर्फ़ु उन्हनि पुछो त थियो छा आहे, वरी हिन महिल ताईं को बि ज़ाहिर न थियो आहे। हे असांजा ग़रीब दोस्त आहिनि, पाड़ेसरी आहिनि, हे सफ़ा लाचार आहिनि। ख़ुदा रानी जी मदद कई वञे। हद जो एसो जो खपे त असांखे चौकी ॾे, को सिस्टम करे को असांजे लाइ, न त असां त ॿियो को क़दम खणंदासीं न त। साईं, हिते रोज़ इहो आज़ार आहे। को बि पुलिस तदारक कोन थी करे। ग़रीब माण्हू वेल में आहिनि, ॾींहं जो मज़ूरी करनि था, राति जो उहे वीचारा वेठा नहीं थिया, पोइ बि ज़ोरी चोर जेको आहे सो चोरी करे था वञनि। असां इहा अपील था कयूं SHO खां या जेको SP साहब आहे त हीउ जेको आहे सो अमन अमान सां पुलिस ते एक्शन खणे, या चौकी काॾे जेको पुलिस जेको आहे सो माण्हुनि जो